थोरो तव्हांजी जर्नी जे बारे में ॼाणणु चाहियां थी। मुंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ सखर शहर सां थियो हुयो, जिते मुंहिंजा ॿई वालदेन पोस्टेड हुया। मुंहिंजी वालदा बि तालीम जे पेशे सां मुंसलिक हुई ऐं आगा निज़ामुद्दीन कॉलेज सखर में हूंदी हुई जॾहिं आउं ॼमियो हुयुसि सखर में। सही। पोइ शुरूआती तालीम सखर जे सरकारी स्कूलनि मां हासिलु करे वरी 1986 में मुंहिंजा ॿई पेरेंट ट्रांसफ़र कराए कराची अची विया। वरी कराची आयासीं, वरी अॻियां जी तालीम हिते वरितीसीं। सिंध मदरसतुल इस्लाम स्कूल मां मैट्रिक कईसीं। वरी इंटर उनखां पोइ NED यूनिवर्सिटी मां सिविल इंजीनियरिंग कई 1998 में, ऐं उनखां पोइ 2001 में हलियो वियो हुयुसि नेक्स्ट स्कॉलरशिप आहे जैपनीज़ गवर्नमेंट जी, उन ते नागासाकी यूनिवर्सिटी। ऐं उन यूनिवर्सिटी में मास्टर्स बि कई, PhD बि कई, ऐं सन 2001 में मां वापसि आयुसि ऐं वापसि अची पंहिंजे अल्मा मेटर NED यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में पंहिंजे प्रोफेशनल कैरियर जो आगाज़ कयो। सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट खां कुझु साल गुज़रण खां पोइ एनवायरमेंटल इंजीनियरिंग जो सन 2010 में चेयरमैन थियुसि ऐं 10 साल उते ई मां डिपार्टमेंटल हेड जी हिसाब सां चेयरमैन एनवायरमेंटल इंजीनियरिंग डिपार्टमेंट खे लीड कयो। वरी 2020 में आउं डीन ऑफ फैकल्टी थियुसि ऐं उनखां पोइ सन 2023 फेबरवरी जे महीने खां वाइस चांसलर सखर IBA जे तौर ते पंहिंजी ज़िम्मेदारियूं निभाए रहियो आहियां। उहो सखर जो स्कूलिंग जो टाइम, देन कमिंग टू कराची ऐं पोइ NED यूनिवर्सिटी जो टाइम, उहो टाइम कीअं गुज़रियो? मूंखे नंढपण जूं यादूं बि यादि आहिनि। तमामु सादा ज़िंदगी हूंदी हुई, मोहबतूं घणियूं हूंदियूं हुयूं ऐं सन 2000 खां पोइ जो पाकिस्तान दिखावे जो पाकिस्तान में तब्दील थींदो पियो वञे। आई डोंट नो छा असांजे ज़िंदगीअ जो मक़सदु इहे महल माड़ियूं, इहे गाॾियूं, इहे आलीशान कपिड़ा वञी इहो बचो आहे, या कि इंसान जी इर्तिका जेको इंसान खे अल्लाह साईं जी ज़ात ख़ल्क़ियो उनजो कोई ॿियो मक़सदु हुयो। असुल में जेको मक़सदु आउं पंहिंजे लाइ मुतयन कयो आहे उहो इहो आहे त तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ में आया आहियो त को न को चङो कमु कयो, इंसान ज़ात जी ख़िदमत कयो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, बीइंग अकेडमिशियन मां पंहिंजे स्फेयर जे अंदरि ई प्ले करे थो सघां। मां पंहिंजे स्फेयर में बीइंग अकेडमिशियन इहा कोशिशि हमेशह कई जॾहिं आउं NED यूनिवर्सिटी सां मुंसलिक हुयुसि उन वक़्तु बि, ऐं पोयनि 2 सालनि खां सखर IBA यूनिवर्सिटी में बि उहा ई साॻी कोशिशि, उहा जाखोड़ कंदो अचां थो त जीअं सुठी क्वालिटी तालीम पंहिंजे ॿचड़नि खे ॾियूं, उन सां गॾोगॾु मेरिट ऐं ट्रांसपेरेंसी जे मयार खे आला तरीन सतह ते रखूं। इहो सखर IBA जो जेको इदारो आहे, इहो असांजे लीडर निसार अहमद सिद्दीकी साहबु कंहिं ख़ासि मक़सद सां इहो ठाहियो हुयो। ऐं सन 1994 में जॾहिं पब्लिक स्कूल सखर जे हिकिड़े नंढड़नि 2 कमरनि सां उनजी शुरूआति कई हुई त उनजो मक़सदु साईं जन जे साम्हूं बिल्कुलु वाज़े हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी 250 खां मथे जेतिरियूं बि यूनिवर्सिटीज़ आहिनि सॼे पाकिस्तान में, उन्हनि में सखर IBA यूनिवर्सिटी उहा वाहिद यूनिवर्सिटी आहे जंहिंजो मक़सदु अंडर प्रिविलेज क्लास जे ॿारनि खे फोकस करे उन्हनि खे आला तालीम ॾियणु हुयो। असांजो वॾो नंबर जेको यूथ जो हर साल ॿाहिरि वञी रहियो आहे, चाहे उहो एजुकेशन जे लाइ या फॉर अदर थिंग्स, करियर अपॉर्चुनिटीज़ जे लाइ ॿाहिरि वञी रहियो आहे, इन पंहिंजे एक्सपीरियंस खे उन ॻाल्हि सां कीअं जोड़ींदो तव्हां? अक्टूबर सन 2001 में आउं जापान वियुसि। सही। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहा मुंहिंजी फर्स्ट इंटरनेशनल जर्नी हुई ऐं लाइक सो मैनी अदर पाकिस्तानीज़ आई एक्सपेक्टेड द जापानीज़ जेके आहिनि उहे लाइक दे स्पीक इंग्लिश जीअं असां तव्हां ॻाल्हाईंदा आहियूं पाकिस्तान में। पर टू माई सरप्राइज़ व्हेन आई लैंडेड एट फुकुओका एयरपोर्ट, मूंखे इहो 2 कलाकनि जो सफ़र हुयो फुकुओका खां नागासाकी पहुचण में, त पुछणो हुयो इहो हुयो त बस किथां वेंदी आहे। ऐं इहो हिकिड़ो जुमिलो माण्हुनि खे सम्झाइण में, जैपनीज़ माण्हुनि खे, मूंखे कोई 1.25 कलाक लॻी वियो। अॼु बि मूंखे यादि आहे को 80 सालनि जी उहा कुराड़ी जैपनीज़ औरत हुई जंहिं मूंखे अची रेस्क्यू कयो ऐं मूंखे वरी पोइ ओसि ताईं बस स्टॉप ताईं पहुचाईं। ऐं पोइ उन्हनि जी ज़बान न अचण जे करे शुरूआति जा कुझु महीना मुंहिंजे लाइ ॾाढा ॾुखिया गुज़रिया। पर until unless I started learning their language and पोइ वरी उन लैंग्वेज ते कमांड आई त पोइ दोस्त बि ठाहियासीं। तव्हां ज़रूरु ॿाहिरि वञो बाबा, ॿाहिरि वेंदो तव्हांजो एक्सपोजर ईंदो, तव्हां सिखंदव उन्हनि मुल्कनि जूं चङियूं ॻाल्हियूं, इवन तव्हांजूं नेगेटिविटीज़ बि एटलीस्ट ॾिसंदव ऐं पोइ तव्हांखे कंपेरिज़न करण में ॾाढी सहूलियत थींदी त छा दुरुस्त आहे ऐं छा दुरुस्त न आहे। मां जॾहिं
तक़रीबन 7 साल जापान में रही करे वापसि मोटियो हुयुसि त यकीन ॼाणो त मूंखे पंहिंजी इमीडिएट फैमिली जंहिंमें मुंहिंजा वालदेन ऐं मुंहिंजा सिबलिंग्स हुया उन्हनि सां सेटल डाउन थियण में तक़रीबन 6 महीना लॻी विया हुया। ॿियनि जी त मां ॻाल्हि बाद में कंदुसि। ऐं उन वक़्तु मूंखे यादि आहे इंजीनियर अबुल कलाम NED यूनिवर्सिटी में असांजो वाइस चांसलर हो ऐं तमामु हिकिड़ो नफ़ीस इंसान बि हुयो। उन हिकु दफ़ो मूंखे घुराए करे इहो ई चयो हुयो त हाणे तूं पाकिस्तान अची वियो आहे ऐं हाणे तूं घटि में घटि पाकिस्तानियुनि वांगुरु बिहेव कर। ऐं उनजे चवण जो कारण इहो हो त जॾहिं मां क्या मीटिंग कॉल थींदी त आई वॉज द फर्स्ट पर्सन जेको वञी बीठो हूंदो हुयुसि। त पोइ हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे अञा वधीक जाखोड़ करणी पवंदी पंहिंजे हिन प्यारे मुल्क खे अञा बहितर ठाहिण जे लाइ ऐं उहा कोशिशि गॾिजी करबी। नौजवान असांजे मुल्क जे आबादीअ जो 60 खां वधीक सैकड़ो आहियो। अॼु ताईं असां जेके ग़लतियूं कयूं आहिनि उनजो ख़ुमियाज़ो सुभाणे जी नस्ल तव्हांखे भुगतणो थो पए, जंहिंजे लाइ मां एटलीस्ट पंहिंजे पाण में ॾाढो अशेम्ड आहियां त असांजी जनरेशन या असांखां पहिरीं जनरेशन तव्हां सां को चङो कमु कोन कयो आहे। पर तव्हां में उमेदूं आहिनि। तव्हांजा IQ लेवल असांजे जनरेशन जे IQ लेवल खां ॾाढो वधीक आहे। तव्हां शयुनि खे उन्हनि जे गहराईअ ताईं महसूसु कयो था। तव्हांजे अंदरि कुझु करे ॾेखारण जो जज़्बो बि आहे ऐं तव्हां अंग अखरनि में बि तमामु घणा आहियो। ॿाहिरि वेंदव पंहिंजी तालीम जे लाइ कुझु एक्सपीरियंस हासिलु कंदव, तालीम हासिलु कंदव, कुझु पंहिंजे पाण खे फाइनेंशियली बि स्टेबल कयो ऐं उनखां पोइ वापसि पंहिंजो मढ़ जेको आहे उहो पंहिंजो मुल्क आहे। आउं दुनिया जा कोई 30 खनि मुल्क घुमियल आहियां, पर जेका इज़त, जेको मान, जेतिरो मज़ो पंहिंजे मिटीअ में आहे, उन्हनि अबाणनि कखाण घरनि में आहे, उहो दुनिया जे कंहिं मुल्क में बि न आहे। छो जो असां उतां जा पासपोर्ट, उतां जूं जेके बि सहूलियतूं आहिनि उहे बि वठी वेंदासीं, पर इहे शिकिल त कोन था मटाए सघूं। ऐं असांखे उहा इज़त जेको पंहिंजो मुल्क, पंहिंजी धरती, पंहिंजी माउ, पंहिंजो सूबो, पंहिंजा शहर ॾियनि था, उनजी तवक़ो करे न वञिजो। इहो सोचे वञिजो त वञूं, कुझु तालीम हासिलु कयूं, कुझु तजुर्बो हासिलु कयूं ऐं उन तजुर्बे जे बुनियाद ते जॾहिं मोटंदव त तव्हांखे इज़तुनि ऐं मान वारियूं नौकरियूं या पंहिंजो एंटरप्रेन्योरशिप में कुझु पंहिंजो बिज़नेस करणु चाहियो, तव्हांजे लाइ राह हमवार थी वेंदी। हिन ॻाल्हि ते तव्हां बि ज़रूरु अग्री कंदो त एजुकेशन इज़ नॉट अंग्रेज़ी। एजुकेशन कुझु ॿी आहे जंहिंखे असां अंग्रेज़ी जो हिकु सांचो ठाहे छॾियो आहे। त ईअं छो आहे त असांजा जेके इदारा आहिनि, जेके असांखे हायर करे रहिया आहिनि, उहा फर्स्ट जेका आहे उहा कम्युनिकेशन स्किल्स ॾिसनि था, उहा स्किल तव्हांजे अंग्रेज़ी में ई हुजणु खपे। ईअं छो आहे? ॾिसो, अंग्रेज़ जॾहिं ईस्ट इंडिया कंपनीअ खां शुरूआति थियनि ऐं 1947 ताईं असां सां रहिया, उहो हिकु डिघो अरसो हुयो। उहे त हलिया विया, पंहिंजी छाप असां सां छॾे विया ऐं पोइ उहा असांजी ग़लती आहे त असां उन्हनि जी उहा छाप, उन्हनि जी ॿोलीअ खे ॻाल्हाइण में प्राइड महसूसु करे उनखे कंटिन्यू रखियोसीं। तव्हां पाण मिसाल खोड़नि मुल्कनि जा ॾिना, तक़रीबन फार ईस्ट कंट्रीज़ ॾिसो या इवन यूरोपियन कंट्रीज़ ॾिसो, उन्हनि मुल्कनि पंहिंजी ज़बान ते ई तरक़ी कई आहे